वोकल खोले जानी। हेलो हेलो थोरो इको ॾिजो। हेलो थोरो बेस ॾिजो। महफिल में वेठल सभिनी क़ाबिल एतिरामनि खे मुनाचीद जिनसार अली जी तरफ़ खां अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। सरकार कामिल शाह साईं जन जी ड्यूटी है ऐं सच पुछो हिते हाज़री उन्हनि जी लॻंदी आहे हिते उहे ई अची सघनि था जन खे मालिक पाण घुराईंदो आहे। अॼु यकीन कयो तव्हां या असां न को तव्हां पाण आया आहियो न को असीं पाण आया आहियूं। अॼु असीं महिमान बि साईं जा आहियूं, घुरायो बि साईं आहे असांखे। ऐं पोइ इहो बि यकीन कजो त जेको मेज़बान पंहिंजे महिमाननि खे घुराईंदो आहे त उन्हनि जूं झोलियूं जेके आहिनि ख़ाली कोन मोटाईंदो आहे, उन्हनि जूं झोलियूं भरे करे पोइ मोटाईंदो आहे। ॻाल्हाईंदा हलंदो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हथ ॿई मथे खणी भला पहिरीं हिकिड़ो नारो थी वञे, नारे हैदरी। छो त जंहिं पाण असांखे घुरायो आहे त असां यकीन कयूं त असांजा जेके कर्ज़ मर्ज़ जेके बे औलादी आहिनि, जेके दुख खणी आया आहिनि न, तव्हां यकीन कयो हिन ड्यूटी खे इबादत सम्झी, तव्हां इबादत सम्झी हिन ड्यूटी में पंहिंजो रूह लॻायो। मां यकीन सां चवां थो तव्हां ख़ाली झोलियूं जेके आहिनि तव्हां भरे वेंदव। छो त ही दर उहो आहे, हिन दर्द दर्दन जो दरमान है, ही दर ही त दर्दन जो दरमान है। बाकी जेके डॉक्टर आहिनि कुछ भी हुजे उतां ला दवा थी मोटंदो, पर हिते ईंदो उन जो इलाज ज़रूर थींदो। अॼु असां बि सभई दिलनि में पंहिंजा मक़सद खणी सरकार जी हाज़िरी में हाज़िर थिया आहियूं ऐं इंशाअल्लाह मौला कंदो, मौला जो हबीब कंदो, तां असां समेत सभिनी जा दुख दर्द ख़त्म थींदा। पर शर्त हिकिड़ो अथव, कहिड़ो? हथ ॿई मथे खणी सदा याद ई खे कयो। हथ ॿई मथे खणी मूंसां गॾिजी कीअं सदा कंदासीं? नारे हैदरी। वॾी वॾी महिरबानी, लख थोरा। साईं मस्त मुनीर शाह बादशाह जी वॾी वॾी महिरबानी, उन्हनि जो नवाज़िशूं। साईं मस्त मुनीर साईं इजाज़त आहे बाबा। साईं मस्त मुनीर साईं इजाज़त आहे बाबा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ऐं असांजो सजादा नशीन साईं सरकार साईं मुख्तियार अली शाह बादशाह, उन्हनि खां बि इजाज़त आहे। ऐं सभिनी जे हुकुम ते एजाज़ साईं जे कसीदे सां महफ़िल जो आगाज़ कंदासीं। कयो आहे जेके मुर्शिद के मञनि था, जेके बीठा आहिनि लॻे थो वे कोन था मञनि, सलाह छा मञो सा वेही रहो। सरकार के मञो सा वेही रहो। वॾी महिरबानी, सभिनी जा लख थोरा। साईं ज़ाहिद इको साउंड वारे उस्ताद जी वॾी वॾी महिरबानी। थोरो शारप घटि करी, शारप घटि कर। हेलो थोरो हाणे वोकल खोलियो। हेलो खोल बाबा, मुर्शिद जे पिड़ ते कुझु कोन थींदो। महिरबानी थोरो बेस बि ॾे। हेलो ओके वेरी गुड।
सगिलानी करन दरंग पलझर में अली अली अलिया बाधन में अली अली अलिया कुरान जे हर सी पादल में अली 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 अलिया गुलजार नबूवत जे गुलशन में अली 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 अलिया शराबे हुपे अली मैं गुनगुना के पीता हूँ, मैं जलने वालों को दम दम जला के पीता हूँ। मेरा तो हासिल है ईमान मुहम्मदी, खुदा के घर में मुसला बिछा के पीता हूँ। एजा संजय ने कसीदे सां हिन महफ़िल जो आगाज़ आहे, छो त सभई अली अली करण वारा आहियूं। अली अली करण वारनि जा हथ ॿई मथे हूंदा ऐं चहिरो हुननि जो बहकंदो रहंदो। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। छा थो चवे? असां ते इश्क मोहब्बत जी सगजा मामा गामा गादा दादा बादा बानी नी दानी दसा असां ते इश्क मोहब्बत जी छा इनायत कई त है असां ते इश्क मोहब्बत जी, असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कई त हैदर कई हिरन साहानी थी हर हर हिरन साहानी थी हर हर हिमायत कई त हैदर कई असां ते इश्क मोहब्बत जी, असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कई त हैदर कई हिरन साहानी थी हर हर हिरन साहानी थी हर हर हिमायत कई त हैदर कई असां
मोहब्बत जी असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कई है दर कई हिनन सा मिठी हर हर हिनन सा मिठी हर हर हिमायत कई है बराबर जो अची हेड़ो भनी ज़िंदान बात लजा हो बराबर जो अची हेड़ो भनी ज़िंदान बात लजा करे काहुन कुफ्र पारा करे काहुन कुफ्र पारा करामत कैद हैदर कई असां ते इश्क मोहब्बत जी असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कैद हैदर संभारे सिकम सैयद ते पढ़ो सलवान लखवारी संभारे सिकम सैयद ते हली शाहे नजफ खाहित हली शाहे नजफ खाहित शफाअत कैद हैदर कई असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कैद है गाजी गजल फर व्यो तलाब लखे हो कठी गिफलत मझा गाजी गजल फर व्यो तलाब लखे अबल आखिर इजाज़त इमामत कैद हैदर कई असां ते इश्क मोहब्बत जी इनायत कैद हैदर हो कठी
आपके जीवन में मेहरबानी Bada 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 bada